घोट की सरहद में फुर वाक़े ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं रैली। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंद। शहरियुनि जो थाणे अॻियां धरणो। अमन खपे जा नारा। गुज़िरियल ॾींहुं सरहद शहर में ॾींहुं ॾिठे जो दुकानदार अली मोहम्मद मलक खां हथियारबंदनि पारां थियल लखें रुपयनि जो फुर वारे वाक़े ख़िलाफ़ शहर में वापारियुनि ऐं शहरियुनि जे सॾ ते मुकमल शटरबंद हड़ताल कई वई, जिते रैलियूं कढी प्रेस क्लब खां मेन चौक ताईं मार्च कयो वियो। सरहद थाणे अॻियां धरणो पिणु हंयो वियो। हड़ताल सबबि स्टेशन रोड, प्रेस क्लब रोड, जीटी रोड, मेन बाज़ार, मोबाइल मार्केट, लखण मार्केट, शाही बाज़ार समेत समूरा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर ते बंदि रहिया। वाक़े ख़िलाफ़ सरहद चेयरमैन नूर हसन मलक, फ़कीर कामिल लखण, रांझण मेहर, चीफ अहमद अली मलक, सिकंदर ओगाही, पप्पू भाई, नज़ीर शेख, मुतासिर दुकानदार अली मोहम्मद मलक ॿियनि जी अॻाणी में एहतिजाजी रैली कढी वई, जेका प्रेस क्लब खां शुरू थी मेन चौक ते पहुती। मुज़ाहिरो कंदड़नि पारां अमन खपे, फ़ौरन ख़िलाफ़ कार्रवाई कयो जा नारा पिणु हंया विया। एहतिजाज कंदड़नि पारां सरहद थाणे आॾो धरणो पिणु हंयो वियो। शहरियुनि जो चवणु हुयो त शहर में ॾोहारी क्लाशनकोफ हथ में खणी ॾींहुं ॾिठे जो वारदातूं कनि था, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरियुनि जो चवणु हो त पुलिस का बि कार्रवाई न पई करे, जंहिं करे ॾोहारी सॼे आम ॾींहुं ॾिठे जो वारदातूं कनि था। एहतिजाज कंदड़नि घुर कई त वापारी अली मोहम्मद मलक खां फुर थियल लखें रुपयनि जो रक़म ऐं सामान वापसि करायो वञे। जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।